दोस्तों अस्सलाम वालेकुम। उम्मीद त ख़ुशि हूंदा। दोस्तों जीअं को हीरोनी पंहिंजे हीरोइन जा पैसा पूरा करण लाइ पंहिंजे हीरोइन जो पंहिंजो ख़र्चु कढण लाइ घर जा टपड़ खपाईंदो आहे, या को अयाश जुआरी माण्हू पंहिंजो पैसा पूरा करण लाइ, पंहिंजो ख़र्चु पूरो करण लाइ पंहिंजूं मिल्कियतूं गिरवी रखंदो आहे, ॿधी ॿारो गिरवी रखंदो आहे। असांजे मुल्क ते बि अहिड़ी माफ़िया पंहिंजो क़ाबिज़ आहे, मुसलित आहे। ही हुकूमत हिन जा हैंडलर्स चाहिनि था त सिंध जो पाकिस्तान जो ऐं सिंध जो माण्हू भले कहिड़ी बि ज़िंदगी गुज़ारे, कहिड़ी बि तबाहीअ में गुज़ारे, पर असांखे पंहिंजे बचनि ऐं पंहिंजे नसुलनि जी भले लाइ सोचणो आहे। बाक़ी मुल्क ऐं ही जेके माण्हू आहिनि भले वञी खॾ में पवनि। ॻाल्हि रखंदासीं त सिंध समेत पाकिस्तान जो चपो चपो खपाइण जे चकर में इहे हाणे त ताज़ो इंकशाफ थियो आहे त 5300 अरब हिननि करप्शन कई आहे। हाणे ही हालत आहे, ही जेकॾहिं वाक़ई सिंध जा हॾ ॾोखी पाकिस्तान जा हॾ ॾोखी हुकुमरान आहिनि त पोइ ही कहिड़े पासे पिया वञनि। हिननि KPK जा वसीला खपाइण लाइ वसा न घटायो आहे। हिननि सिंध जो कारूंजर गोरख गिरवी रखण लाइ वसा न घटायो आहे। हिननि CPEC खे बंदि करण लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि। हिननि बलूचिस्तान में जेको ज़ुल्म कयो आहे पाण ॾिसो था पिया। ही हुकुमरान न आहिनि, ही मुसलित टोलो आहे जेको मुल्क ते मुसलित आहे, ऐं हिननि मां का उमेद न रखो त ही का चङाई कंदा पाकिस्तान जी अवाम सां। ही उन्हनि सां चङाई कंदा, ही उन्हनि जा नुमाइंदा आहिनि, ही उन्हनि जा पैनल ते आहिनि जिन हिननि खे आंदो आहे कुवतुर। ही उहे हीरोनी आहिनि जेके घर जा टपड़ खपाए ऐं पंहिंजो ख़र्चु पूरो कंदा आहिनि। ही उहे अयाश माण्हू आहिनि जेके पंहिंजूं मिल्कियतूं ऐं पंहिंजो ॿधी ॿारो गिरवी रखी ऐं पंहिंजी अयाशुनि ते ख़र्चु कंदा आहिनि। हिननि जो असां सां को बि तालुक़ु न आहे। ही अवाम खे कुझु बि नथा सम्झनि। अवाम खे पंहिंजूं अखियूं खोलणियूं पवंदियूं, हिननि खे यादि ॾियाराइणो पवंदो त तव्हां जेका बदमाशी कयो था इन जो हिकु ॾों ॾींहुं अंत अचिणो आहे। ताज़ो पंजाब में जेका तव्हां बदमाशी ॾिठी ऐं हिन मुसलत टोले जेका बदमाशी कई, ॾाड़ू त वॾो था हणनि, हाम त वॾी था हणनि त भाउ असां हीअं करे छॾियोसीं, हीअं करे छॾियो। कुझु बि न आहे, बदमाशी आहे, कूड़ आहे, ठगी आहे, बेईमानी आहे, ॿियो कुझु बि कोन्हे। हिननि खां कुझु थींदो बि कोन्हे। जेके माण्हू जंहिं काज़ ते जंहिं मक़सद ते ईंदा आहिनि उहे ई मक़सद हिननि जा पूरा कंदा आहिनि। पंहिंजा मक़सद पूरा करण लाइ ही कंहिं बि हद ताईं वेंदा आहिनि। ऐं ॾिसो था हिन वक़्त में ही पंहिंजा मक़सद पूरा करण लाइ जेको आवाज़ु उथारे थो उन जो आवाज़ु ख़ामोश कयो थो वञे। चादर ऐं चार दीवारी जो को बि तक़दुस न रहियो आहे। असांजे माण्हुनि जो इस्तिसाल करण में को बि वसा न घटायो आहे। सिंध मुल्क जो माण्हू बेरोज़गारीअ जे दुॿण में किरियो पियो आहे। ख़ुदकुशियुनि जो रेशो वधंदो पियो वञे। तंगदस्तीअ जे करे ख़ानदान जा ख़ानदान ख़ुदकुशियूं पिया कनि। बिजलीअ जा बिल, गैस जा बिल ऐं इन्हनि बिलनि जे न पीआरण जे करे माण्हू फ्रस्ट्रेशन जो शिकार थी विया आहिनि। हर तरफ़ मायूसी ऐं पंहिंजो मायूसी ऐं फ्रस्ट्रेशन आहे। हर तरफ़ पंहिंजो माण्हू डिस्टर्ब आहे, अपसेट आहे। ख़ानदान जा ख़ानदान सोचनि था त जेकॾहिं असांखे को बि मिली वञे, को बि पासो, त असां हिन मुल्क मां निकिरी वञूं। ऐं को बि जेकॾहिं असांखे हथु विझे त असां ॿाहिरि मुल्क वञी ऐं उते रहूं। बाक़ी हिते रहण जहिड़ो न रहियो आहे। तंहिं हूंदे बि ही हाम हणण खां नथा मुड़नि त असां हीअं कयोसीं, हूअं कयोसीं। हिकु तरफ़ पंजाब जो नवाज़ ख़ानदान आहे, हिकु पासे सिंध जो ज़रदारी ख़ानदान आहे जेके चौंपलूं चंडींदड़ ऐं पंहिंजो पेरे पवण करे सॼो सियासत जो माना हिननि मयारु किराए विधो आहे। जमहूरी माण्हू शर्म खां ॿुॾी मरी था वञनि। जमहूरी माण्हू हिननि ॿिनि ख़ानदाननि खे ॾिसी चवनि था त असां पंहिंजा 30-30, 40-40, 50-50 साल हिननि सां गॾु गुज़ारे पाण खे तबाह करे छॾियो आहे। जमहूरी माण्हू, सुठी सोच रखंदड़ माण्हू, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी में सुठी सोच रखंदड़ माण्हू सोचनि था त असां ही कहिड़ी तबाहीअ जे पुठियां पंहिंजी
उमिरि खां ख़राबु करे छॾी आहे। पर ख़ौफ़ ऐं लालच कंहिंखे ॻाल्हाइणु कोन थी ॾे। हिकु ॾींहुं ईंदो ख़ौफ़ ऐं लालच खां निकिरी माण्हू ॻाल्हाईंदो त हिननि हुकुमराननि जी तबाहीअ जा ॾींहं शुरू थी वेंदा। इनशा ही गरक थी वेंदा। सिंध क़ाइमु रहंदी, मुल्क क़ाइमु रहंदो, ही तबाह ऐं बर्बाद थी वेंदा। वसलाम।